दादू वेझो बुनियादी सेहत मर्कज़ अली मर्दान शाह फक्का में औरत पारां हिक ई वक़्तु 3 ॿारनि खे जनम ॾिनो। डॉक्टरनि पारां ॿार ऐं औरत खे सेहतमंद करार ॾेई छॾियो। डीएचओ दादू डॉक्टर सैयद इमदाद अली शाह जी कोशिशुनि सां क़ाइम माओ ॿार सेहत मर्कज़ शहीद सैयद अली मर्दान शाह फक्का में दादू जे इलाइक़े खानपुर जुणे जो वासिन जो फक्का माउ सेंटर में इलाज कयो वियो। डॉक्टर सलमा जमाली चयो त मुख़्तलिफ़ अस्पतालनि मां वापसि थियल औरत जो असां इन माउ ॿार सेहत मर्कज़ फक्का में सीज़र कयो आहे। सीज़र ज़रिए खानपुर जुणे जो लॻ बेलो पतण जी रहवासण हिक गुर्दे वारी औरत 3 न्याणियुनि खे हिक ई वक़्तु जनम ॾिनो। औरत जे घर भातियुनि पारां ख़ुशी जो इज़हार कयो वियो जॾहिं त ॿारनि जे माहिर डॉक्टर सिद्रा भुरगड़ी ॿुधायो त ॿार नॉर्मल ऐं सेहतमंद आहिनि। इंचार्ज मेडिकल ऑफिसर डॉक्टर सलमा जमाली ॿुधायो त ॿारनि जी माउ बिल्कुलु सेहतमंद आहे। हुन वधीक ॿुधायो त काफ़ी अस्पतालुनि मां ही मरीज़ वापसि थियो हो ऐं अलाह जी महिरबानी सां हिते सीज़र कामयाब थियो आहे। डॉक्टरनि मूजिबि ॼावल 3 ॿार न्याणियूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची